नाज़िर सनवे जो ॿिनि कखावन घरनि खे बाहि ॾियण जो 6 ॼणनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मेरान टीवी जे रिपोर्टर मुख़्तियार अली लाशरी जी रिपोर्ट। छछर थाने जी हद में ॻोठ वॾा गंचा जे कचे वारे इलाइक़े में तालके थाने बुलाखां जे रहवासी रहमान अली गबोल जी फरियाद ते छछर हेठि सन थाने ते 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। 6 ॼणनि में रहीम बख्श गबोल, शाहनवाज़ अली नवाज़ गबोल, अनवर अली अहमद गबोल ऐं अली बहार गबोल ते बाहि जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि वरियाम गबोल, रहीम बख्श गबोल, अब्दुल क़यूम गबोल, अली नवाज़ गबोल जी अॻवानी में रनीकोट लॻ ॻोठ वरियाम गबोल में पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ऐसे जो बिल्कुलु बेवाजिबी कयो आहे। असां ते एफआईआर कयो आहे। असां मिसकिन माण्हू आहियूं, बुलाखान देश जा आहियूं, रनीकोट वेठा आहियूं। उहो बाहि जा निज़ाम असां ते ख़ाली पीली आयो आहे। असांजो अर्ज़ु आहे बिल्कुलु असां सां इंसाफ़। हिननि सां ना इंसाफ़ी जेको सो PS छछर जो एफआईआर कयो वियो आहे ऐं इनखे जेको सो असां पुरज़ोर अपील था कयूं ऐं नाजाइज़ूं एफआईआरूं कयो वञनि था। बदिराण ऐं उन में के धुरियूं मुलवस आहिनि ऐं एसओ खे पैसा ॾेई ऐं हिननि खे ग़रीबनि खे राह बेगुनाह फासाइण था चाहिनि। SP खे असांजो अर्ज़ु आहे इन जो जांच कयो वञे ऐं न त असीं कोर्ट जा दर खड़काईंदासूं। हाजी वरियाम ॻोठ गबोल रहाशी आहियां। रनीकोट लॻ ॻोठ आहे। हिन छछर एस जो कूड़ा इल्ज़ाम हणी असां ते कूड़ा एफआईआर रहमान गबोल कराया। असां ग़रीब माण्हू, असां मज़ूरीअ ते हाणे कूड़ हणी अचे मुंहिंजे घर खे बाहि ॾिनो अथनि। फेरिंग में मुंहिंजो ॿकरियूं मारियूं अथनि, मुंहिंजो फसुल भिलायो अथनि। हद जो थाणो आहे, थाणो बुलाखान, उन जो जमादार आयो, ॾिसी वियो, अहिड़ो को बि वारदात न आहे। हरू भरू हुन एस जे 2 लख घुर करे असांजे कूड़ा एफआईआर कराया। असांजो रहम अपील आहे, असांखे इंसाफ़ खपे। DIG हैदराबाद, SP जामशोरो, IG सिंध खे मुतालबो आहे महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे। अगरि इंसाफ़ न थियो असां सन चौक ते रोड बंदि कंदासीं। जेको बि नुक़सानु थींदो उन जो ज़िम्मेवार छछर एस जो हूंदो। असां मज़लूमनि जे मथां ज़ुल्म थो कराए। जो छछर असांजे मथां केस दाख़िल कई आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं। असां सन था वञूं। एस जो असांखे 2 लख घुर कई आहे। असांजो असां वटि रुपयो बि कोन्हे। चई 2 लख ॾींदो न त एफआईआर थींदो। असां चयो एफआईआर थींदो असां वटि पैसो कोन्हे, हीअं रुपयो। असां खाइण पीअण लाइ मजबूर आहियूं। एतिरो असां डॉक्टर ॾे ॾियण वञण कोन था ॾियनि। असां ग़रीब माण्हू आहियूं। SSP जामशोरो, DIG हैदराबाद, IG सिंध, उन्हनि खे अपील आहे असांजे मथां कूड़ा एफआईआर कराया आहिनि, केस ख़तमु करायो। कैमरामैन आरिफ लाशरी सां गॾु मुख़्तियार अली लाशरी, मेरान टीवी न्यूज़।